सना खान मुस्तफ़ा, सना खान मुस्तफ़ा, सना खान मुस्तफ़ा, सना खान मुस्तफ़ा। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तमाम हाज़रीन ऐं नाज़रीन के अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। KTN प्रेजेंट्स सना खान मुस्तफ़ा सीज़न 2 स्पॉन्सर बाय अब्दुल्ला बिल्डर्स एंड डेवलपर्स ऐं GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स के पारां हैदराबाद जी तमाम बेहद कामयाबी खां बाद में असां हिन वक्त मौजूद आहियूं शहर नवाबशाह में, यानी मुंहिंजे शहर में। ऐं मां ईअं खणी चवां त KTN जी पूरी टीम के, पूरे सथ के मां भलीकार वेलकम चवां थो। ऐं जीअं प्रोग्राम जो आगाज़ असां कंदासीं, पर उन खां पहिरियां जी नाज़रीन मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त असां सां तमामु मोज़िज़ शख़्सियात, मोज़िज़ जजिस जेके असां सां गॾु आहिनि, पाकिस्तान जा तमामु नामवर सना खान मुस्तफ़ा। यकीनन तव्हां उनखे ॾिसंदा हूंदा मीडिया ते, सोशल मीडिया ते, त हू पंहिंजे आवाज़ में गुलाए अक़ीदत पेश कंदा आहिनि। तमामु ख़ूबसूरत आवाज़, तमामु ख़ूबसूरत अंदाज़ आहे उन्हनि जो। सभ खां पहिरियां मुंहिंजी मुराद आहे साईं अब्दुल मजीद सुल्तानी साहब, तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में वेलकम चऊं था, भलीकार चऊं था। उन सां गॾु वेठल ॿिया मोज़िज़ जजिस साईं कारी मंठार अली कादरी साहब, तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था, वेलकम चऊं था। त जी नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो असां बाक़ाइदा स्टार्ट करण वारा आहियूं, यानी करे चुका आहियूं। ऐं ॾिसूं था त जेको फर्स्ट कंटेस्टेंट आहे नवाबशाह शहर में, कहिड़ो ख़ुशि नसीब आहे, उन तरफ़ हलंदासीं। असां सां गॾु नंढड़ा हिकिड़ा सना खान मुस्तफ़ा गॾु आहिनि। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। जी, तव्हांजो नालो? सैयद मोहसिन इकबाल। सैयद मोहसिन इकबाल। जेके तव्हांजो ताल्लुक़ किथां आहे? साईं नवाबशाह। नवाबशाह शहर मां तशरीफ़ वठी आया आहिनि जनाब मोहसिन अली शाह साहब। कहिड़ी नात पेश कंदा? क्लासिकल में हिकिड़ी नात आहे। अच्छा, क्लासिकल में असां जजी साहब क्लासिकल में नात पेश कंदा। जी बिस्मिल्लाह, बिल्कुलु रिलैक्स थी करे। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद। काश वो चेहरा मेरी आँख ने देखा होता, काश वो चेहरा मेरी आँख ने देखा होता, काश वो चेहरा मेरी आँख ने देखा होता, मुझको तकदीर ने उस दौर में लिखा होता, बातें सुनता मैं कभी पूछता मानी उनके, बातें सुनता मैं कभी पूछता मानी उनके, आपके सामने असहाब में बैठा होता,
बैठा होता। माशाल्लाह माशाल्लाह। तहां वेंदो न, तहां वेंदो वेटिंग में, ठीक है। जी नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी ऐं सारी आहे। फर्स्ट ऑडिशन असांजी हैदराबाद में थी, उनखां बाद में नवाबशाह में असां मौजूदु आहियूं। सेकंड ऑडिशन ऐं जेके फर्स्ट कंटेस्टेंट असां नंढड़ा जेके नात ख़ान हुआ, असांजे जेके जजिस आहिनि उन्हनि उनखे वेटिंग रूम में विहारियो आहे। उनखां बाद में जेको सेकंड राउंड थींदो उन में ख़बर पइजी वेंदी त कहिड़ा ख़ुशनसीब जेके सिलेक्ट थी करे ऐं कराची लाइ रवानगी कंदा। त सेकंड कंटेस्टेंट जेके आहिनि ॾिसूं था असां सां गॾु कहिड़ा आहिनि। अचो अचो, अस्सलाम वालेकुम जी, तव्हांजो नालो? ज़ाहिद हुसैन ओठो। ज़ाहिद हुसैन ओठो असां सां गॾु आहिनि। नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश कंदा। नंढड़ी हिकिड़ी गुज़ारिश इहा कंदुमि त तव्हां जेके सना ख़ान मुस्तफ़ा जेके बचो पिया त बिल्कुलु रिलैक्स थी करे पढ़ो, ठीकु आहे। हू साईं जेको नंढड़ो जेको नात पढ़ी वियो त मुंहिंजे ख़्याल में त थोरो परेशान ईअं लॻनि पिया त पहिरीं दफ़ो आयो मुंहिंजे ख़्याल में टीवी जे साम्हूं, थोरो घबराए पिया, पर इंशाल्लाह सही थी वेंदो। ही भी माशाल्लाह दिले लगे तो माशाल्लाह। बिस्मिल्लाह बाबा। ठीक है, बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बीकाब नशे गुरजे बीकाब नशे गुरजे बस सामो बाबा नाथ शुरू जी, ठीक है, मेहरबानी। जग सजो जाचे डुठम एहड़ो न काथ करार आ ओ जग सजो जाचे डुठम एहड़ो न काथ करार आ जिए सिंगारल मुझे मदनिया जी मिठी दरबार ओ जिया सिंगारल मुझे मदनिया जी मिठी दरबार जग सजो जाचे डुठम एहड़ो न कात करार जग सजो जाचे डुठम एहड़ो न कात करार जग जिया सिंगारल मुझे माशाल्लाह माशाल्लाह, तुझो आवाज़ भलो आ, पढ़े भी ॾाढो सुठो थियो, मेहनत भी तुझी सुठी आ, पर थोरो अञा तोखे तयारी करणी खपंदी बच्चा, ठीकु आहे। तव्हां तयारी कंदो इंशाअल्लाह ताला त वरी तव्हांजो कमु ज़बरदस्त थी वेंदो, ठीकु आहे। जी नाज़रीन, माशाल्लाह नवाबशाह में ऑडिशन जो सिलसिलो जारी ऐं सारी आहे ऐं तमामु मुंहिंजे ख़्याल में त मुक़ाबिलो आहिस्ता आहिस्ता टफ थियण वारो आहे ऐं काफ़ी सारा सना ख़ान मुस्तफ़ा जेके नवाबशाह जे इर्द गिर्द खां काफ़ी सारा पहुतल आहिनि, उन्हनि जे आवाज़ में बि नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधंदासीं। असांजा जजिस ॿुधंदा, फ़ैसिलो जजिस जे हथ में आहे ऐं यकीनन अल्लाह पाक खां दुआ इहा ई कंदासीं त जेको फ़ैसिलो थिए त इंशाअल्लाह हक़ वारो थींदो। ऐं जीअं त प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं, सिलसिलो जारी ऐं सारी कंदासीं, ॾिसंदासीं अॻियां जेके कंटेस्टेंट आहिनि असां सां केरु आहिनि, किथां आया आहिनि, किथां तशरीफ़ वठी आया आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी थोरो क़रीब अचो था, तव्हांजो नालो? हाफिज़ शौकत अली। हाफिज़ शौकत अली, तव्हां किथां तशरीफ़ वठी आया? दौलतपुर खां तशरीफ़ वठी आया आहिनि ऐं बिल्कुलु रिलैक्स थी पढ़णो आहे, ठीकु आहे। बिस्मिल्लाह। हफ्ते हफ्ते में खुदा दिल बर थो आणे ख्वाब में
हफ्ते हफ्ते में बाबा ही तो सफ़ा तर्जा का ॿियो ॿुधाए ॿी का नात पढ़ो माशाल्लाह भलो पढ़ो था ॿी का ॿुधाए मशूक दुनिया जा हिक पासे मुझो मदनी ढोलण हिक पासे मशूक दुनिया जा हिक पासे मुझो मदनी ढोलण हिक पासे हिन सभनी जो बोलियूं हिक पासे मुझे आका जो बोलण हिक पासे ओ हिन हुन सा हुजूर जे वसफन जी ओ गुलाम नबी भाऊ भेटन कर हिन हुन सा हुजूर जे वसफन जी ओ गुलाम नबी भाऊ भेटन कर हिय चो त खुदाई हिक पासे मुझे आका जो बोलण हिक पासे माशाल्लाह माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त जी साईं अब्दुल मजीद सुल्तानी साहब साईं के वेट करायो हाजी साहब जो कलाम पढ़ियो थे अल्लाह से खुश रहे तव्हांजा साईं बेहतरीन जी साईं जन फरमायो त हाजी साहब त हाजी साहब आहे माशाल्लाह सुठो पढ़ियो आहे मां पर अञा जेकॾहिं अञा कोशिशि कयो नौजवाननि खे गुज़ारिश आहे त अञा थोरी महिनत कनि त इंशाअल्लाह अॻिते निकिरी सघनि था असल में असांजा नंढड़ा महिनत सफ़ा देर सां था करनि जॾहिं ॾियूं था प्रोग्राम सिर ते आहे ओड़े टाइम अधु मुने कलाक में महिनत करनि था पर हिन जी तव्हां अञा ज़्यादा महिनत कंदो त अञा इंतिहाई ख़ूबसूरत तरीक़े सां पढ़ी सघंदव ठीकु आहे ठीक है साईं वेटिंग में वेहनि हाँ ठीक है तव्हां वेटिंग में वेहो त हुनखां सेकंड राउंड जेको थींदो उन में तव्हां घुराए ॾाढो जी नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो ऐं जारी ऐं सारी आहे नवाबशाह शहर में ऑडिशन जो ऐं तमामु सुठा सना ख़ान मुस्तफ़ा अञा काफ़ी तादाद में नात ख़ान हज़रात जेके वेटिंग में आहिनि ऐं उन्हनि जो बि यकीनन जल्द जल्द उहो पंहिंजो वारो अचण वारो आहे पर हिते टाइम थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो केॾांहुं न वञिजो ॾिसंदा रहो प्रोग्राम सना ख़ान मुस्तफ़ा सीज़न 2 सना खान मुस्तफा 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 जी नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भली कार तव्हांखे चऊं था KTN प्रेजेंट्स सना ख़ान मुस्तफ़ा सीज़न 2 स्पॉन्सर बाय अब्दुल्ला बिल्डर्स एंड डेवलपर्स GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स के पारां तमाम खूबसूरत प्रोग्राम नातिया मुकाबला सीज़न 2 सना ख़ान मुस्तफ़ा सिलसिलो जारी नवाबशाह शहर में प्रोग्राम के अॻिते वधाईंदासीं कंटिन्यू कंदासीं ॾिसंदासीं जेके अॻियां कंटेस्टेंट आहिनि असां सां गॾु केरु आहिनि किथां आहिनि अस्सलाम वालेकुम प्लीज़ माइक में जी तव्हां नालो सजाद अली जेके असां सां गॾु आहिनि नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश कंदा बिस्मिल्लाह मुझे महबूब जे जुल्फां जी अदा छाचे जे
मुझे महबूब जे जुल्फां जी अदा छा जे नूर नूर सरापा नूर नूर सरापा सखा छा जे मुझे महबूब जे जुल्फां जी अदा छा जे मुझो महबूब खणे नैण फरिश्ता जे खणे पाक कदम पाण तरसता बाझ जिस्र ते सजायल बाझ जिस्र सजायल रिदा छा जे मुझे महबूब माशाल्लाह तमाम ज़बरदस्त वधीक असांजा जजिस नवाब शाह शहर ठीक है वेट कराओ ठीक है तव्हां वेटिंग रूम में वियो त सेकंड राउंड में इंशाल्लाह तव्हां घुराईंदासीं ठीकु आहे वॾी महिरबानियूं जी नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी ऐं सारी आहे ऐं जीअं त मां पहिरियां ॿुधाए चुको आहियां त आहिस्ता आहिस्ता मुक़ाबिलो टफ थींदो वेंदो ऐं काफ़ी तादाद में सना ख़ान मुस्तफ़ा जेके नवाब शाह ऑडिशन में पहुतल आहिनि ऐं आहिस्ता आहिस्ता जीअं त सना ख़ान पंहिंजे वारे वारे सां अचनि पिया त प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं अॻिते वधंदासीं ॾिसंदासीं अॻियां जेके कंटेस्टेंट आहिनि असां सां केरु आहिनि किथां खां आया आहिनि पंहिंजी आवाज़ में नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश कंदा अस्सलाम वालेकुम जी तव्हां नालो एजाज़ अली कीरियो नवाब शाह खां तशरीफ़ वठी आयो नवाब शाह खां तशरीफ़ वठी आहिनि जी बिस्मिल्लाह अपने दामन शफ़ाअत में छुपाए रखना अपने दामन शफ़ाअत में छुपाए रखना मेरे सरकार मेरी बात बनाए रखना आप याद आए तो फिर याद ना आए कोई आप याद आए तो फिर याद ना आए कोई गैर की याद मेरे दिल माशाल्लाह वाह 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 दिल खुश करे छॾियो माशाल्लाह जी साईं अब्दुल मजीद सुल्तान साहब कुछ मुझे ख्याल में कमेंट्स थी वञनि उन खां बाद में वेटिंग रूम में तो ज़रूर असां विहारींदासीं अचो थोरो करीब अचो माशाल्लाह साईं जो गलो जो कम करे थो अञा जो अंतरो खई त अञा उन में उहा हिकिड़ी शइ ॿी जेकी साईं सम्झे थो पाण उहा ऐड करे त अञा बहितर थिया माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत आहे सर ॿियो नौजवाननि खे गुज़ारिश आहे त थोरो तलफ़ुज़ जो ध्यानु कनि शिफ़ात शफ़ात इन्ही में थोरो अपने दामाने शफ़ात में चुनो
तो इन करे थोरो महिरबानी करे तलफ़ुज़ वग़ैरह शिफा जेकॾहिं ऐं जेकॾहिं शफ़ा तव्हां दिलि जाए दी सुर में इहा लाइन जेकॾहिं अपने दामन शफाअत में छुपाए रखना। अच्छा थोरो तलफ़ुज़ जो थोरो ख़्यालु रखो ऐं वेटिंग रूम में आहियो तव्हां ठीकु आहे। सेकंड राउंड में जेको हूंदो पर मुकमल तयारी सां अचिजो। हीउ फर्स्ट राउंड आहे। सेकंड राउंड इलाही मुश्किल हूंदो, टफ हूंदो, छो त मां हैदराबाद में ॾिसी आयो आहियां, इलाही टफ हूंदो आहे। जी नाज़रीन, प्रोग्राम जो ईअं ई सिलसिलो जारी ऐं सारी आहे ऐं असांजा जेके जजिस आहिनि उनखे ॾिसी रहियो त कमेंट्स पास कर रहिया आहिनि नात ख़्वाननि लाइ त जेको सेकंड राउंड अचण वारो आहे उहो इलाही टफ हूंदो आहे। अॻियां ॾिसंदासीं, कंटिन्यू कंदासीं कंटेस्टेंट असां सां कहिड़ा। सना खान मुस्तफ़ा असां सां गॾु आहिनि, पंहिंजे आवाज़ में नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश कंदा। माशाल्लाह रुमाल ॾाढो सुठो वधी आया आहियो। अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम। तव्हांजो नालो? हाफ़िज़ शरीफ़ुल्लाह। हाफ़िज़ शरीफ़ुल्लाह। शरीफ़ुल्लाह। हाफ़िज़ शरीफ़ुल्लाह असां सां गॾु आहिनि। किथां खां तशरीफ़ वठी आहियो? ज़िला सांगड़ शहर कंडियारी आहियूं, नवाब शाह मदरसे में। अच्छा ज़िला सांगड़ खां आया आहिनि, ठीकु आहे। बिस्मिल्लाह। कायनात की तख्लीक का मेरे मौला तू सबब है, इस्लाम का महफूम तेरे दर का अदब है। वल फज्र का मतलब तेरे चेहरे की तिलावत, वल्लैल तो मौला तेरे जुल्फों का लक़ब है। मुझे महबूब जहेड़ो को कयो परवर न ॿियो पैदा। हिकिड़ो मिंट ॾिसो, तव्हांखे इहो असां बार बार अर्ज़ु कयूं था त शुरू में जेको बि तव्हां बंदि लॻायो था, रुबाई लॻायो था, शेर लॻायो था, त बजाए उन जे नात पाक जेको आहे शुरू कयो, उहो बहितर आहे। ठीकु आहे। हाणे तव्हां उहो उर्दू जो पढ़ियो ऐं नात सिंधी जी था पढ़ो। बहरहाल ॿुधायो हिकिड़ो शेर। मुझे महबूब जहेड़ो को कयो परवर न ॿियो पैदा। मुझे महबूब जहेड़ो को कयो परवर न ॿियो पैदा। हज़ारे हिते आया सोहणा न तंहिंजो को बेसानिया। हज़ारे हिते माशाल्लाह माशाल्लाह, तव्हां थोरी महिनत कयो बाबा, ठीकु आहे। माशाल्लाह। बि सम्झो था छो जो मुंहिंजे हुज़ूर जा सना ख़ान जेतिरा बि आहिनि न, त असां त उन्हनि जा ग़ुलाम आहियूं, पर असां अहिड़ी कुर्सीअ ते वेठा आहियूं जिते अल्लाह ऐं उन जे रसूल खां बावजूद थी या दुआ घुरंदा आहियूं त या अल्लाह असां जंहिं कुर्सीअ ते वेठा आहियूं इन जो हक़ अदा करण जी असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए, ताकी सुहिणी तरीक़े अदा करे सघूं। तव्हां थोरी महिनत कयो, इंशाअल्लाह ताला वरी कॾहिं कंहिं ॿिए मुक़ाबले में, ठीकु आहे। माशाल्लाह, जॾहिं बि नात पढ़ी वञे उनखे सुकून सां पढ़ियो वञे, ज़रूरु तकड़ न आहे, जल्दी न आहे। हाँ जज़ाक। बिल्कुलु प्रोग्राम जो सिलसिलो जारी ऐं सारी आहे। हिते टाइम थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। केॾांहुं न वञो, ॾिसंदा रहो प्रोग्राम सना खान मुस्तफ़ा सीज़न 2। सना खान मुस्तफ़ा, 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 सना खान मुस्तफ़ा। जी नाज़रीन, तो वो ॿीहर भली कार चऊं था प्रोग्राम में KTN प्रेजेंट्स सना खान मुस्तफ़ा, स्पॉन्सर बाय अब्दुल्ला बिल्डर्स एंड डेवलपर्स ऐं GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जे पारां तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम नवाब शाह ऑडिशन सिलसिलो जारी ऐं सारी आहे। ऐं तमामु सुठा सना खान मुस्तफ़ा जेके पंहिंजे ख़ूबसूरत अंदाज़ आवाज़ में नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश कर रहिया आहिनि। प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं, अॻिते वधाईंदासीं, ॾिसंदासीं अॻियां जेके कंटेस्टेंट आहिनि असां सां केरु आहिनि, किथां आहिनि ऐं पंहिंजे आवाज़ में कहिड़ी नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश कनि था।
अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी तव्हां नालो? शफीक अहमद सुल्तानी। शफ़ीक अहमद सुल्तानी साहब जेके असां सां गॾु आहिनि, पंजाब में नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश कंदा। मुंहिंजा साईं मदीने वारा, मुंहिंजा साईं मदीने वारा, रहमत जे खज़ीने वारा, मिठा मुअत्तर पसीने वारा, मुंहिंजा साईं मदीने वारा। तो सां गंढियो जंहिं नीह जो नातो, जणी लातो तड़े पातो, तो सां गंढियो जंहिं नीह जो नातो, जणी लातो तड़े पातो, रुगो रहिजी विया कीने वारा, मुंहिंजा साईं मदीने वारा। माशाल्लाह तमामु बहितरीन। जीअं तव्हां हिनखे अॻी ॿी धुन में बि पढ़ंदा आहियो, थोरो हिनखे वाइखो करे खुली करे पढ़ो हिकिड़ो शेर। मुंहिंजा साईं मदीने वारा, मुंहिंजा साईं मदीने वारा, रहमत जे खज़ीने वारा, मिठा मुअत्तर पसीने वारा, मुंहिंजा साईं मदीने वारा। मुझे ख्याल में तो जेका पहिरियां मां तिर्ज़ पढ़ी उन खां ई अवां जी तिर्ज़ ॾाढी सुठी आहे ऐं तव्हांखे लॻे थो त इन तिर्ज़ ते उबूर बि आहे त इन तिर्ज़ में पढ़ंदा माशाल्लाह माशाल्लाह तमामु बहितरीनु तव्हां पढ़ियो। ऐं इन खे नात चइबो आहे। साईं नात असल में माण्हुनि खे ख़बर कान्हे त नात छा आहे। नात चइबो आहे हुज़ूर जी तारीफ़ खे, मौला मदीनो ॾेखार, इहा नात न आहे, इहा इल्तिजा आहे। असल में माण्हुनि खे नात जी ख़बर बि न आहे त माशाल्लाह जंहिंमें हुज़ूर जी वस्फ़ कई वञे, तारीफ़ कई वञे, उनखे नात चइबो आहे। सही। माशाल्लाह तमामु बहितरीनु तरीक़े सां नात पढ़ी। आप साहब हिनखे बैठ कराइए। हाँ साईं बिल्कुलु, तव्हां वेटिंग में वेहो इंशाल्लाह। माशाल्लाह ठीक ॾाढो है। बहितरीनु, ॾाढो बहितरीनु। अञा महिनत कंदो, अञा कामयाब थींदो इंशाल्लाह। ठीकु आहे साईं, असां जेके सना ख़ान हुआ इहे वेटिंग में आहिनि ऐं प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं ऐं ॾिसंदासीं अॻियां जेके असां सां कंटेस्टेंट आहिनि नवाबशाह शहर में कहिड़ा आहिनि, किथां आहिनि। माशाल्लाह। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी तव्हां नालो? ताबिश अली कीरियो। ताबिश अली कीरियो। जी बिस्मिल्लाह। ताबिश अली कीरियो किथां आयो आहे? नवाबशाह शहर मां आयो। नवाबशाह शहर में। माशाल्लाह। जी बाबा छा ॿुधाईंदो? सना। माशाल्लाह बिस्मिल्लाह। दुनिया जे मिठारन खां मदीनो मिठो पुछी ॾिसो नन खां जन अखियुनि सां ॾिठो पुछी ॾिसो नन खां जन अखियुनि सां ॾिठो हिते हिकिड़े ॾींहं में थियनि कपर मेरा उते हफ़्तो पूरो पाए पोइ बि खैरा हिते हिकिड़े ॾींहं में थियनि कपर मेरा। माशाल्लाह माशाल्लाह। नंढा अवां जेकॾहिं वधीक कोशिशि कंदो त इंशाल्लाह असांखे ख़ुशी थींदी, छो त असां नथा चाहियूं त असांजे हिन मंच मां को मायूस थी वञे।
असां चऊं था त असांजा जेके नौजवान आहिनि अॻिते निकिरनि त अञा जेकर तव्हां महिनत कंदो त इनशाला अॻिते अची सघंदा जज़ाकल्ला। ठीकु आहे, वॾी महिरबानियूं। जी नाज़रीन, माशाल्लाह जीअं त असां जजिस ॾिसी रहिया आहियो त सना ख़ान जेके पंहिंजे आवाज़ में पंहिंजे अंदाज़ में नातू पेश करे रहिया आहिनि। वधीक फ़ैसिलो जेको आहे जा कहिड़ा नवाब शाह मां जे कंटेस्टेंट आहिनि जेके सिलेक्ट थी ऐं सेमीफाइनल में पहुचंदा उहा असांखे ख़बर कान्हे का। यकीनन तव्हां बि सोचंदा हूंदा त अलाए कहिड़ा ख़ुशनसीब हूंदा जेके सिलेक्ट थी नवाब शाह मां सेमीफाइनल में पहुचंदा। प्रोग्राम जो कंटिन्यू कंदासीं, अॻिते वधंदासीं, ॾिसंदासीं अॻियां जे कंटेस्टेंट आहिनि असां सां कहिड़ा गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम। सलाम। जी साईं, तव्हां नालो? मोहम्मद आलम कीरियो नवाब शाह। मोहम्मद आरिफ कीरियो साहब। हो चंड सच थो चवां तोखे तुंहिंजो हुस्न ॾिसी जानी। हो चंड सच थो चवां तोखे तुंहिंजो हुस्न ॾिसी जानी। पर मुंहिंजे मोहम्मद जो कॾहिं कोन थींदे सानी। हो चंड सच थो चवां तोखे तुंहिंजो हुस्न ॾिसी जानी। पर मुंहिंजे मोहम्मद जो कॾहिं कोन थींदे सानी। ओ चंड तोखे ॾिसी कॾहिं कंहिं कंध न कपायो आ। चंड तोखे ॾिसी कॾहिं कंहिं कंध न कपायो आ। हित जान लखें ॾेई विया अञा कन पिया कुर्बानी। हित जान लखें ॾेई विया अञा कन पिया कुर्बानी। सही माशाल्लाह, तव्हां ॾाढो सुठो पढ़ियो, पर अञा बि अव्हांखे कोशिशि करण जी ज़रूरत आहे, अव्हांखे महिनत करण जी ज़रूरत आहे। इन में नाउमीदी वारी या मायूसी वारी का ॻाल्हि कोन्हे का। जेतिरो तव्हां जीअं चवंदा आहिनि त जेतिरो गुड़ विझ त ओतिरो मिठो, जेतिरी तव्हां इनशाला महिनत कंदो अॻिते अची सघो था। महिरबानी, अल्लाह ताला ख़ुशि। मुंहिंजे आका जो फरमान आहे त इल्मु जेको आहे न उहो माना सिखणु खपे ॼमण खां मरण ताईं। हिन में कोई उहो न आहे, तव्हां तमामु बहितरीनु पढ़ो था, पर मसइलो उनजे लाइ महिनत करणी पवंदी। जॾहिं तव्हां दिलि सां महिनत कंदव न पोइ उन मंज़िल ते ज़रूरु पुॼंदव। ठीकु आहे, महिरबानी, वॾी महिरबानियूं। जी नाज़रीन, नवाब शाह में ऑडिशन जो सिलसिलो जारी सारी आहे। सना खान मुस्तफा, 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 सना खान